बरसात पाक फ़ौज जे तर्जमान DGISPR जो चवणु आहे त हमेशह चवंदा आहियूं त जंग उन्हनि जी ऐं फ़तह रुॻो अल्लाह जी आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जो अल जज़ीरा खे इंटरव्यू ॾींदे चवणु हो त उन्हनि वटि हिकु मज़बूत लोही भित हुई। DGISPR जो चवणु हो त फ़ौज सियासी क़यादत ऐं अवाम विच में ठोस ढांचे तौरु भाईचारो ॾिठो। संदसि चवणु हो त भारत खे अहिड़ो सबक़ु सेखारियो जेको उहो कॾहिं बि न विसारींदो। हीअ अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे आहियूं त पाक फ़ौज जे तर्जमान DGISPR जो चवणु आहे त हमेशह चवंदा आहियूं त जंग उन्हनि जी ऐं फ़तह रुॻो अल्लाह जी आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जो अल जज़ीरा खे इंटरव्यू ॾींदे चवणु हो त उन्हनि वटि हिकु मज़बूत लोही भित आहे। DGISPR जो चवणु हो त फ़ौज सियासी क़यादत ऐं अवाम विच में ठोस ढांचे तौरु भाईचारो ॾिठो। संदसि चवणु हो त भारत खे अहिड़ो सबक़ु सेखारियो जेको उहो कॾहिं बि न विसारींदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं पाक फ़ौज जे तर्जमान DGISPR जो चवणु आहे त हमेशह चवंदा आहियूं त जंग उन्हनि जी ऐं फ़तह रुॻो अल्लाह जी आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जो अल जज़ीरा खे इंटरव्यू ॾींदे चवणु हो त उन्हनि वटि हिकु मज़बूत लोही भित हुई। DGISPR जो चवणु हो त फ़ौज सियासी क़यादत ऐं अवाम विच में ठोस ढांचे तौरु भाईचारो ॾिठो। संदसि चवणु हो त भारत खे अहिड़ो सबक़ु सेखारियो जेको उहो कॾहिं बि न विसारींदो। अवां खे आगाह कंदा हलूं त पाक फ़ौज जे तर्जमान DGISPR जो चवणु आहे त हमेशह चवंदा आहियूं त जंग उन्हनि जी ऐं फ़तह रुॻो अल्लाह जी आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जो चवणु हो त उन्हनि वटि हिकु मज़बूत लोही भित हुई। DGISPR जो चवणु हो त फ़ौज सियासी क़यादत ऐं अवाम विच में ठोस ढांचे तौरु भाईचारो ॾिठो। संदसि चवणु हो त भारत खे अहिड़ो सबक़ु सेखारियो जेको उहो कॾहिं बि न विसारींदो। अवां खे आगाह कंदा हलूं त पाक फ़ौज जे तर्जमान DGISPR जो चवणु आहे त हमेशह चवंदा आहियूं त जंग उन्हनि जी ऐं फ़तह रुॻो अल्लाह पाक जी आहे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जो अल जज़ीरा खे इंटरव्यू ॾींदे चवणु हो त उन्हनि वटि हिकु मज़बूत लोही भित हुई। DGISPR जो चवणु हो त फ़ौज सियासी क़यादत ऐं अवाम विच में ठोस ढांचे तौरु भाईचारो ॾिठो।